जी तो मुझे नालो अल्ताफ़ सिंह, विलेज जमारी हाजीवर जमारी से ताल्लुक़ रखंदड़, एक गरीब घर से ताल्लुक़ रखंदड़ आहियां। सर सब खां अवल तो असांजो आहे फ्यूचर मुस्तक़बिल। सर जेके तव्हां नंढड़ा ॾिसी रहिया आहियो हिन सर का बि फॉर्मेलिटी आहे ई कोन, न को स्कूल आहे। फस्ट स्कूल मेन शइ असांजो नंढड़नि जो फ्यूचर हूंदो त असांजो मुस्तक़बिल ठही सघे थो। जे असां अॼुकल्ह मीडिया ते इन शइ ते न ॻाल्हाईंदासीं त केरु ॻाल्हाईंदो, को बि कोन थो ॻाल्हाए सघे। सेकंड नंबर सर असांजो मेन चीज़ आहे सर रोड। सर तव्हां जारावा खां ॻोठ विलेज हाजीवर जमाल जो पेता आहियो, सर उन में का बि तव्हां रोड जी कंडीशन ॾिठी आहे त कहिड़ी बेकार आहे। सर उन खां अवल त हर जॻह ते हर क़ौम खे सर मिली रहियूं आहिनि, गली मिली रहियूं आहिनि, ब्लॉक मिली रहिया आहिनि, सोलर प्लेट मिली रहिया आहिनि। सर विलेज हाजीवर जमारी माना के खाते में कोन्हे, असीं के खाते में कोन आहियूं। ऐं नई असां लाइ को अहिड़ो MP में न जॾहिं ईंदा आहिनि वोट वठी अलाह फिर न दुआ न सलाम बस के छा थियो छा न को बि राब्तो कोन्हे। सर आऊं महिरबानी करे आऊं न MNA खे अर्ज़ु कंदुसि, न MP खे अर्ज़ु कंदुसि, न ॻोठ जे चेयरमैन खे अर्ज़ु कंदुसि, आऊं डायरेक्ट DC साहब खे अर्ज़ु कयां थो त बराए महिरबानी तव्हां फ़ौरन नोटिस वठी विलेज हाजीवर जमाल जो विज़िट कयो। तव्हां बाद में तव्हांखे ख़बर पवंदी त विलेज हाजीवर जमाल सां केतिरो ज़ुल्म आहे। तव्हां ख़ुदि परेशान आहियो। सर मुंहिंजे वालिद साहब जो ख़ुदि जनाज़ो असां पंहिंजे माना गपनि जी माना उन मां सां गॾियो, गपूं लॻी पियूं, पाणी गंद मां सां गॾियो। पर अफ़सोस तक जा MP MNA सुता पिया या ख़बर कोन्हे किथे छा थी रहियो आहे कोन थी रहियो आहे, छा आहे छा न। असां उते ॻाल्हायूं बाबा तव्हां ते छा खपे त छा न, अफ़सोस के सुञाणे ई कोन थो। बसि बराए महिरबानी करे आऊं DC साहब खे अर्ज़ु कंदुसि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं रशीद सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो डिजिटल चैनल। नाज़रीन असां हिन वक़्तु ॻोठ पंहिंजो हाजी वरियल जमारी उन जे अंदरि असीं हिते बीठल आहियूं। हिते नंढड़ा मासूम जा ॿार जेके आहिनि हिननि खे तव्हां ॾिसी सघो था। हीअ नंढड़ा मासूम नियाणियूं जेके आहिनि से वीचारियूं वेठियूं आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हिन पासे मुंहिंजो कैमरामैन खे चयोसि त हीअ ॾेखारी बुज़ुर्ग वेठा आहिनि, नौजवान वेठा आहिनि, ॿारड़ा वेठा आहिनि। ऐं हिन पासे खां तव्हां ॾिसो त हीअ ॻोठ जा जेके मुअज़िज़ जेके आहिनि उहे ऐं हीअ वीचारा नंढड़ा मासूम बचड़ा जेके आहिनि इहे बि हिते जेके आहिनि से हिते वेठा आहिनि। हिन ॻोठ जी बदकिस्मती इहा आहे त हिन ॻोठ जो इहो चोथों सो ॿारनि जो जेको सो हिते आयो आहे। हिन ॻोठ जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का बि बुनियादी सहूलियत जेका आहे उहा न आहे। ख़ासि तौर ते हिन ॻोठ जे अंदरि हिन ॻोठ खां वेंदे ॻोठ हाजी उर्स जमारी ताईं जेको रोड आहे, हाजी उर्स जमारी खां वेंदे जारावा ताईं जेको रोड आहे उन जी हालत एॾी त ख़तरनाक आहे, एॾी त ख़राबु आहे जो उते ॾेढ ॿ किलो जा जेके आहिनि से पथर जेके आहिनि रोड ते पियल आहिनि। हिकिड़ो त माण्हू पैदल कोन हली सघनि। नंबर ॿी ॻाल्हि आहे गाॾी जो त हलनि तसवर ई कोन्हे। नंबर टी ॻाल्हि आहे तव्हांखे आउं ॾेखारींदो लाइ हीउ रस्तो तव्हां ॾिसो पिया कचो रस्तो, हीउ साम्हूं जिते गाह पियो आहे इहो कचो रस्तो जेको आहे इहो ज़ेरे ज़मीन खां हेठि जेको आहे सो हुनजो हिसो आहे। जॾहिं बरसाति पवंदी आहे त हिते गोॾे जेतिरो पाणी जेको आहे उहो थी वेंदो आहे गॾु। ऐं उनखां पोइ हीअ जेके ॻोठाणा आहिनि से 8 खां 10 ॾींहं ताईं या महीने ताईं जेको आहे सो वीचारा हिते महसूर थी वेंदा आहिनि। पोइ हिननि वटि को बि सिस्टम जेको आहे सो न हूंदो आहे। मूंखे हिननि ॻोठाणनि वीचारनि ॿुधायो त हिननि जा 3 कज़िया थिया। उन 3 कज़ियनि जे दौरान लाश खे कढण जे लाइ हुननि खे एॾी तकलीफ़ थी जो लाश खे कढण जे लाइ लाश कुल्हे ते हुजे, पैदल लाश खे जेको ज़्यादा खणी पिया वञनि पर हलण वारी गुंजाइश ई न हुजे जेको लाश खे ॿाहिरि कढे सघनि। असांजे नुमाइंदनि जे लाइ ऐं अवामी नुमाइंदनि जे लाइ थोरो ॿियनि जे लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे। इहो ख़बर पई आहे त ज़िले काउंसिल जे हिन इलाइक़े जो जेको ज़िले काउंसिल जो हिकिड़ो मेंबर आहे उनखे 30 सोलर पैनल जेके आहिनि से मिलिया। उन 30 सोलर पैनलनि जे अंदरां कुझु पैनल जेके आहिनि से हुन पंहिंजे घर रखिया ऐं बाक़ी ॿिया जेके आहिनि से नानी वेड़ो करे छॾिया। जेकॾहिं ईअं आहे त इन जी जांच थियणु घुरिजे त वाक़ई ईअं थी वियो आहे या न। जेकॾहिं ईअं न थियो आहे त बहितर ॻाल्हि आहे त पोइ उहे जेके सोलर पैनल पियल आहिनि उहे हिननि ॻोठाणनि खे मिलणु घुरिजनि। असां हिन ॻोठ जा जेके मुअज़िज़ जेके वेठा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा। हिते असां सां गॾु हिकिड़ो हाफ़िज़ साहिबु वेठो आहे। हाफ़िज़ साहिबु तव्हां असांखे फरमाईंदा इहो ॿुधाईंदा त छा मतिलबु हिते तव्हांखे तकलीफ़ कोन? साईं असांखे सभ खां पहिरीं तकलीफ़ इहा आहे त असां ॾिसो तव्हां जेका ॻाल्हि कई त असां माना सम्झे हेतिरे पाणी जमा बीह रहंदो आहे बरसाति जो पोइ लाश कढण बि मुश्किल थी वेंदो आहे। ऐं असांखे त बुनियादी जेका सख़्तु खां सख़्तु जेका ज़रूरत आहे सा असांखे रोड जी आहे। ऐं उनखां अलावा ॿियो असां वटि गलियुनि जी ज़रूरत आहे जंहिंमें असीं सभु जेको आहे सो असीं लाश सुठे नमूने सां कढी सघूं। ऐं उनखां अलावा ॿियो न असांजे ॻोठ में कंहिं बि शइ जी कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे। न बिजली आहे, न गैस आहे, न सोलर सिस्टम आहे, न बिजली आहे, इस्पताल बि असां वटि कोन्हे। स्कूल बि तबाह ऐं बर्बादु आहे। 20 साल खां वठी तालीम माना तबाह ऐं बर्बादु थी रही आहे। उन खां अलावा असीं आला
वॾनि इख़्तियारनि खे DC AC साहबनि सभिनि खे असीं इहा गुज़ारिश कंदासीं त असां हिन ॻोठाणनि जे मथां जेको रहम कयो वञे ऐं असांखे तक़रीबन जेके बि बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे असांखे फ़राहम कयूं वञनि। असां सां गॾु ॻोठ जो नेक मर्द वेठल आहे, असां हुनखां पुछूं था बाबा तव्हांजो नालो? अब्दुल जमाल। अब्दुल रज़ाक, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे हिते गुज़िरियल 25-30 सालनि में का शइ मिली आहे? असांखे का शइ कोन मिली आहे। तव्हांखे कहिड़ियुनि शयुनि जी हिते ज़रूरत आहे? असां हिते साईं बिजली, गैस, सोलर सिस्टम ऐं जेको रोड रस्ता आहिनि ऐं गलियूं आहिनि उहे पकी ॾिनी वञनि त हिनजी महिरबानी थींदी। असांखे तकलीफ़ थिए थी लाश कढण मंझि ऐं उथण वेहण मंझि असांखे तकलीफ़ थिए थी। अच्छा, तव्हां कॾहिं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे कॾहिं हिननि शयुनि जे लाइ चयो आहे? उहे घुर त साईं असां जाम कयूं आहिनि, ॾाढी असां घुरू घुरू कयूं, पर असां लाइ को अचण लाइ तयारु कोन्हे। तव्हां वटि हेसि केरु बि कोन आहे? केरु बि न साईं, असां लाइ केरु बि हिते कोन आयो आहे। तव्हां कहिड़ी था घुर करियो? असां साईं इहा त घुर करी था असांखे जेको रोड रस्ता मिलनि, गलियूं मिलनि ऐं बिजली कोन्हे, गैस कोन्हे, असांखे हुनजी तकलीफ़ इलाही आहे असांखे थिए थी साईं। बाबा तव्हां असांखे ॿुधाईंदो त तव्हांखे हिते पंहिंजे ॻोठ जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? जी साईं, साईं जमारे असांखे इहा ई तकलीफ़ आहे रोड रस्तनि जी। असां काफ़ी टाइम गुज़ारिशूं कयूं आहिनि, हर माण्हू खे चयो MP खे MN खे चयो, सायारनि ने ख़ुदि चयो, पर को बि ॻाल्हि कोई एक्शन खजे। बसि इहा ई रोड रस्ता इहा ई हालत थी पई आहे ऐं रोडनि जी हालत लॻी पई आहे, ॿाहिरिनि जी हालत लॻी पई आहे, स्कूल जी हालत लॻी पई आहे। पोइ बरसातुनि में असां परेशान थींदा आहियूं रोड रस्तनि न करण जे लाइ, हर ॻाल्हि जी बिजली जे लाइ, सोलर जे सिस्टम जे लाइ कोई जेको कमु हूंदो तरकारी, पर असांजो कोई कोन्ह थियो आहे। असांजे नुमाइंदनि खे घुरिजे त मोटर साइकिल ते या नंढड़ी के गाॾी जे अंदरि हिते हिन इलाइक़े जे अंदरि अची ॾिसनि त खेनि ख़बर पए त हिते जा ॻोठाणा वेचारा जेके आहिनि उहे कहिड़ी तकलीफ़ जे अंदरि, केॾी मुश्किलातुनि जे अंदरि जेको सो पंहिंजो वक़्तु पिया गुज़ारनि था। मोहम्मद कासिम, तव्हां हिन ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो, नेक मर्द आहियो, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि? साईं असांखे जो आहे सोलर जो गैस बेस ख़राबु आहे, को बि कोन असां वटि आयो आहे। असां हिनखे चयो, असां हिनखे कमर नवीद आयो ऐं हाजी सूमार इहे सभु आया, हुनखे असां चयो हाजी सूमार असांखे कचो ॾिनो थोरो, पर कमर नवीद रुॻो लिखी ऐं ईअं हली अची बाबा हाज़िर तव्हांखे मिले थो। पोइ असांखे को बि मिलियो कोन्हे। इहो हाजी सूमार असांखे इहो मिले पोइ रखी असांखे ॾेई वेलियो, बाक़ी ॿियो केरु असांखे कोन न को रोड चऊं मिलियो आहे, लाशार हिनखे सोलर बिजलियूं हुयो, पर वॾी पाण हलाए ख़तमु करे छॾियूं, असांखे कोन ॾिनो। असां हुनखे चयो बाबा हा मिले थो, बसि पोइ असीं माटके वेही रहियासीं। हाजी सूमार न वियासीं, हिन MP जो हिन कोन वियासीं त पोइ जो कोन्हे बाबा हा वांगुरु ॾियूं था, जेको मुंहिंजा हा पिया कनि, ॿियो बसि कुझु बि कोन्हे। नाज़रीन, तव्हां हिननि ॻोठाणनि जूं जेके ॻाल्हियूं जेके आहिनि से तव्हां ॿुधियूं त ही केतिरा वीचारा मासूम नंढड़ा मासूम नियाणियूं वीचारा जेके आहिनि से वेठा आहिनि। स्कूल बि कोन्हे त इस्पताल बि कोन्हे, रोड बि कोन्हे, रस्तो बि कोन्हे, बिजली बि कोन्हे, यानी ज़िंदगी जी का बि बुनियादी जेका ज़रूरत जी शइ आहे उहा हिन ॻोठ जे अंदरि ऐं हिन ॻोठ सां गॾु रिलेटेड जेकी ॿिया जेकी आहिनि हिते जमारियुनि जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जे अंदरि कंहिं क़िस्म जी का बि शइ, पर असांजे मुंतख़ब नुमाइंदनि समेत असांजी जेका सिंध सरकारु आहे उहा इन तरफ़ कंहिं क़िस्म जो को बि ध्यानु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी सिंध सरकारु जेका आहे फौरी तौर ते इन मामले जो जेको सो नोटिस वठे ऐं हिते जा जेके ग़रीब जेका वीचारा माण्हू आहिनि उन्हनि जी जेकी बुनियादी ज़रूरतूं आहिनि उनखे पूरे करण जी कोशिशि कनि। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम जे अंदरि वरी ॿिए के ॻोठ जे अंदरि तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं जे लाइ पंहिंजे मेज़बान रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।